रोहड़ी सेप्को इंतजामिया पारां बिजली चोरन ऐं रहतू बिलनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। अॼु सुबुह जो मक़ामी पुलिस एहलकार फ़हीम अली भट्टी ऐं संदसि साथियुनि गुतियल आबादी वारे इलाइक़े डोरा लाइन में हिकु पुलिस एहलकार जे घर ते गैर क़ानूनी गुंडा कनेक्शन कटण ते सेप्को एहलकारनि खे लतूं मुक्कूं ऐं मार कुट कई। रोहड़ी सेप्को एहलकारनि मथनि हमलो करे लाइन मैन बाकर अली शाह, लाइन मैन सनाउ लाबड़ो ऐं लाइन सुपरिटेंडेंट इख्तियार अली सोहो खे ज़ख़्मी करे संदन कपिड़ा लीड़ू करे छॾिया। बाद में सेप्को अमलदारनि ऐं पुलिस जे पहुचण ते जवाबदार फ़रार थी विया। आख़िरी इतलाउनि ताईं सीनियर सुपरिटेंडेंट इंजीनियर सर्कल घोटकी सेप्को सखर मंजूर सुमरो, एक्सीएन रिकवरी ऑफिसर ग़ुलामुल्ला सोलंगी, SDO सेप्को रोहड़ी रहीम बख्श फुलपोटो ऐं सेप्को जी टीम रोहड़ी थाणे ते मौजूदु हुआ। सेप्को अमलदारनि जे मथां थियल हमले जो केस जवाबदारनि मथां दाख़िल कयो वियो। इन मौक़े ते AC मंजूर सुमरो जो चवणु हो त जवाबदार केतिरी अरसे खां बिजली चोरी करे रहिया हुआ। सेप्को एहलकार बिजली जे डायरेक्ट लॻल तार काटे रहिया हुआ त जवाबदार साथियुनि समेत सेप्को एहलकारनि मथां हमलो करे ॾिनो, जंहिं जे नतीजे में सेप्को एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।